ऐं सर तव्हां जीअं एज़ अ रोड सेफ्टी ट्रेनर आहियो माशाल्लाह सां, असां रोज़मर्रा जे बुनियाद ते तक़रीबन रोड एक्सीडेंट थियनि था न, त मेन तव्हां खां पहिरियां त इहो पुछंदासीं जेका मेन वजह आहे रोड एक्सीडेंट्स जी उहा छा आहे? थैंक यू वेरी मच। दुनिया भर में जेको एक्सीडेंट आहे उनखे हाणे कन्वर्ट इनटू द क्रैश, त इट मीन्स कि इहो क्रैश आहे का न का वजह ज़रूरु हूंदी। बिल्कुलु। त वजह जेका असां कोर्सिस करे अचूं था या जेका UNDP असांखे कोर्सिस कराए थी, हू चए थो त 4 E's हुजनि थियूं, 4 E's। त जेका पहिरीं ई आहे दैट इज़ एजुकेशन, त माण्हू खे रोड जे मुतालिक़ मालूमात हुजे। जॾहिं तव्हां रोड यूज़र हुजो था, उहो तव्हां पंधु हलंदड़ हुजो, तव्हां गॾह गाॾी ते हुजो, तव्हां साइकिल हलाईंदा हुजो, तव्हां मोटरसाइकिल ते हुजो, कार ते हुजो, तव्हां ट्रक ट्राले ते हुजो, वंस यू यूज़ द रोड मीन्स तव्हांखे रोड जे बारे में मालूमात हुजे त हाउ टू यूज़ द रोड। सेकेंड ई इज़ इंजीनियरिंग, त किथे का ग़लति शइ तव्हांजी ऑफिस खां अचण खां अॻु में जॾहिं मूं यू टर्न कयो त दुनिया भर में इहे यू टर्न न ठहंदा आहिनि, छाजे करे इन ॿिन्ही पासे वण लॻल आहिनि, त विज़िबिलिटी त कोन थी। त दुनिया भर चए थी त भई जॾहिं यू टर्न कयो त उनजी विज़िबिलिटी घणी हुजे ताकी माण्हू खे ख़बर पए त साम्हूं का गाॾी अचे थी नथी अचे। त सेकेंड इज़ इंजीनियरिंग, त किथे को यू टर्न ग़लति ठहियलु आहे। असां वटि हिते कराची शहर में त जेको पेडिस्ट्रियन ब्रिज आहे उनजो हिकिड़ो मेन पिलर उहो सेंट्रल फर्स्ट ट्रैक जे 1.5 फुट ताईं अंदरि अचे थो, जेको वॾे में वॾो हेज़ार्ड आहे, इंजीनियरिंग फॉल्ट आहे। थर्ड वन इज़ एमरजेंसी रिस्पॉन्स। फोर्थ वन इज़ इन्फोर्समेंट। तव्हांजे ऑफिस खां अचण अॻु में जेका रोड जी हालत आहे, इट कुड बी द काज़ ऑफ एक्सीडेंट। त माण्हू पाण खे बचाईंदे गप खाऊं गारे खाऊं, जेकॾहिं ग़लति टर्न कयईं गाॾी स्लिप थियसि त किरी पवंदो, ऐं जेकॾहिं हुनखे हेलमेट पातल कोन्हे त हुनखे नुक़सानु थी सघे थो। जेका रोड जी ॼाण आहे उहा बेसिकली अनफॉर्चुनेटली असां पाकिस्तान में ऑलमोस्ट 98% माण्हू सिर्फ़ु स्टीयरिंग, क्लच, ब्रेक, एक्सीलेटर जा ड्राइवर आहिनि। असांखे का बि ख़बर कोन्हे त छा करणु खपे एमरजेंसी सूरत में, या मूंखे रोड ते बिहेवियर कीअं करणु खपे, राइट वे कहिड़ो आहे। राइट अच्छा सर, जीअं तव्हां इंजीनियर जी ॻाल्हि कई त जॾहिं ही ब्रिज ठहनि थियूं, पुल ठाहे ॾियनि था असांखे, असांजूं गाॾियूं जॾहिं हितां अचनि वञनि थियूं, या तव्हां जीअं ॻाल्हि कई पिलर जी, त उहो थोरो ग़लति तरीक़े सां ठहियलु आहे, त इन खे ॾिसण वारो केरु आहे? छो जो ॾिसो सॼो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं रोड ठहनि था, रस्ता ठहनि था, पुलूं ठहनि थियूं, त इहो सभु कुझु नज़र में रखी करे ई ठाहींदा हूंदा, ऐं रोड एक्सीडेंट खे बि शायदि ज़हन में रखी करे ठाहींदा हूंदा, त पोइ उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां ठाहिण जे लाइ हाणे केरु रोकींदो त भई हीअ ग़लति शइ आहे, या उन ते केरु अॻियां जेको आहे आवाज़ु उथारे सघे थो? या तव्हां जीअं तव्हां आहियो, तव्हां ट्रेनर आहियो, तव्हां ट्रेनिंग जेको आहे ॾियो था, पर जेके इंजीनियर अचनि था, जेके ठाहे वञनि था, छा उन्हनि सां तव्हांजो कुझु आहे लिंक, कनेक्टेड आहियो? तव्हांजो ॾाढो हिकिड़ो जेको क्वेश्चन आहे, पहिरियों त मां काफ़ी प्रोग्राम्स में वेंदो आहियां, पर तव्हांजो ॾाढो स्टडी थियल क्वेश्चन आहे इहो। त एग्ज़ैक्टली इहो लेक आहे। लेक आहे त जॾहिं तव्हां को प्लाज़ा ठाहियो था, तव्हां का ब्रिज ठाहियो था, छा स्टेक होल्डर्स खां व्यू पॉइंट वठो था, या ईअं तव्हांजी मर्ज़ी आई त भई त हीअं ठाहींदासूं, ठाहे छॾींदासूं, त छा उतां जी लोकल ट्रैफिक जेके अथॉरिटीज़ आहिनि, तव्हां उनजो इनपुट वठो था त हीअ जेकॾहिं तव्हां ब्रिज ठाहियो था त इहो ठहणु खपे, किथां ठहणु खपे, कीअं ठहणु खपे, नंबर 1। नंबर 2, पेडिस्ट्रियन ब्रिज ठाहियो था, इहो किथे हुजणु खपे, छा त उहो त उतां जी लोकल ट्रैफिक जेका अथॉरिटीज़ आहिनि उनखे ख़बर आहे त हितां माण्हुनि जो लंघ घणो आहे, त भई तव्हां उते ठाहे छॾियो जिते बेनिफिशियल हुजे। नंबर 3, तव्हां को प्रोजेक्ट ठाहियो था त छा के अहिड़े हंधि ठाहियो था जिते ट्रैफिक फ्लो घणो आहे, उनखे NOC न मिलणु खपे, त भई हिन जी एंट्री एग्ज़िट किथां थींदी, हीअ जेके पीक आवर्स आहिनि इन में माण्हू खे तकलीफ़ थींदी ॾाढी। सिर्फ़ु ट्रैफिक जाम हिकिड़ो मसइलो कोन्हे। तव्हां सम्झो था त असां त पढ़ाईंदा अचूं था, त छा तव्हां दिलि ते हथु रखी ॾिसो त ख़ुदा न ख़्वास्ता जॾहिं महिल ट्रैफिक जैम में का एम्बुलेंस रड़ियूं कंदी आहे, सायरन वॼाईंदी आहे, त मां इहो सम्झंदो आहियां त शायदि इन में कंहिंजी माउ हूंदी त हिन जे पुट जी छा हालत हूंदी थी, यार मूंखे रस्तो हुजनि त मां अम्मा खे अस्पताल पहुचायां। उनजी का अकेली औलाद मतां हुजे, बणा उहो त पीउ माउ त रड़ियूं कंदा त भई
ठीकु थियणु खपे हा त असां अस्पताल जल्दी पहुची सघूं बिल्कुलु। त उहा जेका 2 या 5 मिंटनि जी लेट आहे कंहिं अहिड़ी वजह सां जेका न हुजणु खपे पई त उन में खोड़ माण्हुनि जी जानियूं वञी सघनि थियूं। बिल्कुलु। असां हिननि खे लिखंदा आहियूं अच्छा। एज़ अ रिसर्चर ऐं एज़ अ पंहिंजो इन्वेस्टिगेटर असां हिनखे लिखंदा आहियूं त भई हिते हिते तव्हांजा फ्लाज़ आहिनि, इनखे तव्हां रेक्टिफाए कयो। सही। असां पंहिंजो कमु कंदा आहियूं, जेके अथॉरिटीज़ इन्फोर्समेंट जा जेके इदारा आहिनि उहो पंहिंजो कमु कनि था। केतिरो इम्प्लीमेंट थिए थो इहो तव्हांजे साम्हूं आहे। सर हाणे जेके ही नवां प्रोजेक्ट हलनि पिया, जेके स्पेशल जेके बसूं असांखे ॾिनियूं अथऊं इन्हनि जे लाइ रोड स्पेशल ठाहिनि पिया, त छा ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां बि इन्हनि रोड रस्तनि सां अचो वञो था त तव्हांजी नज़र पवंदी हूंदी, त छा इन दौरान अगरि तव्हांखे किथे लॻे थो त ही शइ ग़लति सुभाणे साबित थींदी ऐं रोड एक्सीडेंट थी सघे थो, त तव्हां छा उते को बि जीअं तव्हां चयो त असां लिखंदा आहियूं उन्हनि खे, त तव्हां उन्हनि खे उते होल्ड करे सघो था, मतिलबु ही ग़लति शइ ठहे पई या न ठहणु खपे? हाणे इन जो मिसाल मां तव्हांखे ॾियां इंडस हाईवे ते जाम शुरू खां जेको 7 शरीफ़ वारो रोड आहे, इहो मुंहिंजो पायलट प्रोजेक्ट रहियो आहे ऐं अलाह जी महिरबानी सां असां 2017 में इन पायलट खे टेकअप कयमि ऐं अक्टूबर 2019 में अलाह जी मदद सां, अलाह जी महिरबानी सां असां 92% एक्सीडेंट रिड्यूस करण में कामयाबु वियासीं। उन में हिकिड़ो जेको पेच हुयो फ्रॉम खाणोट टू मांझत खां अॻिते ताईं 22 किलोमीटर जो, उहो पहिरें वारे जे माण्हू वटि हुयो त असां हुननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी रिपोर्ट सबमिट कई त ड्यूलाइज़ेशन विदाउट सेफ्टी मेयर्स। पोयनि ॾींहंनि में 3 मेजर एक्सीडेंट्स थिया आहिनि इन पेच में जिथे रोड ठहे पियो थो। असां हुनखे लिखियो, जेकर का शइ हुजे हा त आउं ज़रूरु डेफिनेटली तव्हांखे उन जा फुटेजिस ॾेखारियां त छा दुनिया भर में ईअं थींदो आहे त भई तव्हां रोड ठाहींदे इंसान जी जान वेंदी, दुनिया भर में कोन्हे ईअं। त असां हुनखे लिखियो त भई जेके जिथे एजिस आहिनि उते रिफ्लेक्टर का शइ अहिड़ी राति जो हुजे ऐं ॾींहं जो बि एजिस खां न ठाहिबो आहे। असां हुनखे ख़त लिखियो, मूंखे कंहिं चयो त साईं अॻे डिले थी वियो आहे, वरी तव्हां ख़तो किताबत कंदव, त मूं चयो भई दुनिया भर में हिकु इंसान जी जान ते वावेला मची वेंदो आहे। बिल्कुलु। उन ॾींहुं 8 माण्हू मरी विया हिकिड़े हादसे में, 8 माण्हू। असां सिर्फ़ु अलाए छो बींग मुआशिरो तइदाद ते हाणे फ़र्क़ु नथो पए। हा बिल्कुलु त भई 8 माण्हू, अच्छा अड़े यार 8 माण्हू मरी विया, यार पोएं दफ़े यार फलाणे ॾिठे 14 माण्हू मरी विया। त भई असां वटि तइदाद कीअं, हीअ 8 माण्हू कोन्हनि, हीअ 8 ख़ानदान विया ऐं तव्हां उनखे 5 माण्हुनि सां बि वंड कयो त ॾिसो केतिरा माण्हू, उहे 8 ई माण्हू कंहिं हिकिड़े पंहिंजे घर जा वाहिद कफ़ील हूंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे, त असां कोशिशि कंदा आहियूं त भई असां ॻणप में न आणियूं। हिकिड़ो माण्हू असांजे लाइ क़ीमती आहे, बिल्कुलु। हिकिड़े माण्हू जे लाइ बि जान असांखे बचाए सघूं था। असां थोरी लिप सर्विस सां, थोरे एक्शन सां, कहिड़े कहिड़े एक्शन सां असां बचाए सघूं था, त असां पंहिंजो कमु कयूं पिया था। असां हाणे बि उन्हनि खे लिखियो आहे त भई 3rd हादसो थियो आहे हिते ऐं सिर्फ़ु तव्हांजे हिकिड़ी नाअहली जी बुनियाद ते हादसो थियल आहे।